ॻोठा भरिसां ॻोठ वॾेरो जैसर ख़ान मंगणे जो उस्ताद हाकिम अली मंगणे जो जी औताक ते फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि जूं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। ॻोठ वॾेरो जैसर ख़ान मंगणे जो में मलेरिया टेस्टूं 72 मरीज़नि जूं कयूं वयूं, जंहिंमें 5 केस मलेरिया जा ज़ाहिर थिया। टोटल मरीज़नि जी OPD 150 जी कई वई, जिन खे मलेरिया समेत मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। DHO खैरपुर जे हुकुम ते ऐं MNA सैयद जावेद अली शाह जिलानी जे पर्सनल सेक्रेटरी समीर हुसैन कानहर जे कोशिश सां PPHI जी टीम पिणु गॾु हुई, जंहिंमें मलेरिया डिस्ट्रिक्ट खैरपुर जो डिस्ट्रिक्ट मलेरिया सुप्रीडेंट मक़बूल हुसैन हकड़ो, डॉक्टर अब्दुर्रहमान मेमण, THO डॉक्टर मोहम्मद जुमन सैतो, एजाज अली सुमरो, AMS गुलाम कादिर मल्हा, AMS अल्लाह बचायो शेख, माइक्रोस्कोपिस्ट आफ्ताब, रशीद अब्बासी, ज़हीर हुसैन मंगणे जो, मुजाहिद हुसैन सैतो कैंप में मौजूदु हुआ। कैंप जी अॻवाणी कंदड़ उस्ताद हाकिम अली मंगणे जो ऐं साफ़ी इंसाफ़ अली मंगणे जो पिणु कई ऐं वधीक ॿुधायो त असीं बेहद शुक्रगुज़ार आहियूं MNA सैयद जावेद अली शाह जिलानी ऐं DHO खैरपुर जिन असांजे ॻोठ लाइ कैंप ॾिनी ऐं भरपासे वारे ॻोठनि में अहिड़े क़िस्म जी सहूलियत जो मौक़ो ॾिनो आहे ऐं अहिड़े क़िस्म जूं कैंपूं हर ॻोठनि में बि ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची